तकरीबन 6 महीना टार्चर सेल में रखिया हूँ। एक नौजवान बुधायो तू तफ़सील सां ॿुधाए त टार्चर सेल में तोसां छा वयो वापरियो। चीज़ल नौजवान खे चयो। नौजवान ॿुधायो त मूंखे इम्तिहानी सेंटर मां उन वक़्तु खंबियो वियो जंहिं वक़्तु मां 12हीं जमायत जो इम्तिहान ॾेई दरसगाह खां ॿाहिरि नितुस्त ताड़ में वेठल विहारो खन नक़ाब पोश हथियारबंद मूंखे वराए विया। कंहिं बांह खां वरितो, कंहिं चेल खां त कंहिं टंग खां। 2 मिंटनि जे अंदर ई अंदरि मुंहिंजा हथ पेर ॿधी बूथाड़ो चाढ़े हिकु गाॾीअ जे तरे में उछलाए मुंहिंजे पेरनि पुठनि ऐं मथे ते 3 ॼणा लतूं रखी वेही रहिया। अॻियां हिकु ॼणो गाॾी हलाईंदड़ हुयो। मुंहिंजो साहु मुंझी रहियो हो। थोरी बि चुरपुर ते ज़ोरदार लतूं हणंदा रहिया हुआ। 2-2.5 कलाकनि खां पोइ थोरो बूथाड़े खे परे करे हवा ॾिनी वई। झटि रखी वरी मुंहिंजो साहु मुझणु लॻो हो। मूं चाहियो पिए त उते साहु निकिरी वञे त सुठो, पर ईअं कोन थियो। का बि ख़बर न हुई त गाॾी कहिड़ी तरफ़ एतिरो तेज़ीअ सां ऐं छो डोड़ी रही आहे। मां हिन खां अॻु रुॻो एम्बुलेंस खे ई एतिरो तकिड़ो डोड़ंदो ॾिठो आहे। हुनखे ज़रूरु मरीज़ जी ॻणती हूंदी आहे जो उन मथां मौत जे कारे पखीअ जा लामारा हूंदा आहिनि, पर मां मरीज़ न हुयुसि, हिकु सिहतमंद जीअरो जाॻंदो जी हुयुसि। पोइ मूंखे मारखोर छो खणी वञी रहिया आहिनि? किथे हुननि खे हौल त नाहे मुंहिंजो हियांव कढी खाइण जो? मूंखे लॻे थो त हू बुखायल आहे ऐं मुंहिंजो हियांव कढी ज़रूरु खाईंदा, पर उन सां उन्हनि जो बोल त कोन भरबो। हा, इहो ज़रूरु थींदो त हिननि जी ॼिभ खे जेका रत जी लत लॻल आहे उनजो ज़रूरु पुराव थी वेंदो। पंहिंजे खंभिजण जी वार्ता ॿुधाईंदे नौजवान सॼो बर्फ़ थी वियो हो। हौसलो रख, चीज़ल खेसि प्यार कंदे गिटे ते हल्की थप हंई। टार्चर सेल जी कहाणी बयानु करण लाइ मूंखे थोरो वक़्तु ॾियो, छाकाणि त समूरे तशदुद खां वधीक मूं ते उहो अमल ज़हनी दबाव जो सबबु बणिजी वियो आहे जो जंहिं राति हू मूंखे छॾण लाइ वठी थिए विया। उन राति हिननि मुंहिंजा वार लाथा जेके वॾा थी विया हुया ऐं ॾाढी मुछूं बि लाथियूं पिए वयूं त मां उन्हीअ वहम में वेड़जी वियुसि त अॼु मुंहिंजी आख़िरी राति आहे, छाकाणि त जनब साथियुनि जा चिचड़ियल लाश मिलिया हुया। उन्हनि जा वार, ॾाढ़ी ऐं मुछूं लाथियूं वयूं हुयूं। उन्हीअ करे जो लाश जी सुञाणप थी सघे, हू रखी रखी खंघ में ॿुॾी पिए वियो ऐं पेट ते हथ पेर